हाणियों अपडेट कयूं पिया ठुयल मां मीर फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुयल शहर में बलोच कॉलोनी के रवासी मौजूद शख्सियत ज़मींदार नूर अहमद भुगटी प्रेस क्लब ठुयल पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त साल 2023 में सैयद बशीर शाह खां कोड़ूमल प्लाट वठी करे मूंखे वेकिरो कयो जंहिंजी रक़म भी वसूल करे वियो आहे। हिन चयो त जॾहिं ख़रीद कयल प्लाट जो खातो वठण लाइ कूड़ोमल ॾे वियुसि त हिन इनकार करे धमकियूं ॾियण लॻो। हिन ॿुधायो त जॾहिं मां SSP जकमाबाद DSP SHO ठुयल वटि बि दांहुं खणी वियुसि पर पुलिस को भी कदम न खयो। हिन चयो त कुझु ॾींहं अॻु कूड़ोमल ऐं हुन जो भाउ राजेश मल मुंशी फैज़ मोहम्मद तुंहिंजूं मूंखे दुकान ते घुराए क़ुरान पाक जो कसम ॾिनो पर उन ते बि कूड़ोमल न बीठो। हिन चयो त हिन वक़्तु कूड़ोमल राजेश मल फैज़ मोहम्मद तुंहिंजूं मूंखे पुलिस जे मार्फत तंग करे रहिया आहिनि ऐं मूं मथां कूड़ा केस दाख़िल करण ऐं कूड़े मुक़ाबले में माराइण जूं चकर में रुधल आहिनि। हिन SSP जकमाबाद खां मुतालबो कयो त मूंखे प्लाट जो खातो वठराए धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ास मां ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया सूमार समीजो जी रिपोर्ट मुताबिक़ त पुलिस जी कार्रवाई बैदि वॾी मिक़दार में मुनशात हथ कई वई। SSP मीरपुर ख़ास कैप्टन रिटायर असद अली चौधरी कार्रवाई कंदे SHO फलाह हैदर शाणी खे मुअतल करे लाइन ते आंदो। जंहिं भी हद ताईं मुनशात हली रही आहे उन ते SHO खे मुअतल करण सां गॾु सख़्त मुहकमाना कार्रवाई कई वेंदी। ठुलमा ख़बर शामिल क्यों था मीर फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दिल्ली जकमाबाद में जून महीने में पोलियो मुहिम जो आगाज़ किया वियो जंहिंजो इफ्तिताह DC जकमाबाद ज़हूर मरी DHO अब्दुल गफ़ार रिंद ऐं CSO न्याज़ अबड़ो कयो। मुल्क में पोलियो के ख़ात्मे लाइ दुआ पिण घुरी वई। इफ्तिताह दौरान DC जकमाबाद ज़हूर मरी वालदेन खे अपील कंदे चयो त हू पंहिंजे 5 सालनि जे घटि उमिरि वारे ॿार खे पोलियो जा 2 क़तरा पीआरनि त जीअं ई ॿार मज़ूरी खां बची सघनि ऐं मुल्क में पोलियो जो ख़ात्मो ऐं ॿार खे मज़ूरी जहिड़े मूज़ी मर्ज़ मां हमेशह निजात मिली सघे। पोलियो पीआरण में कोताही कंदड़नि खे बर्दाश्त न कंदुसि, ड्यूटी में गफ़लत कंदड़नि खे बख़्शो न कंदुसि। उन मौक़े ते ज़िले हेल्थ ऑफिसर अब्दुल गफ़ार रिंद ऐं ज़िला कम्युनिकेशन ऑफिसर न्याज़ अहमद अबड़ो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त DC जकमाबाद जे निगरानी में पोलियो मुहिम जो आगाज़ थी चुको आहे। वालदेन पंहिंजे 5 सालनि खां घटि उमिरि जे हर ॿार खे पोलियो जा 2 क़तरा ज़रूर पीआरनि त जीअं असांजा गुलनि जहिड़ा ॿारड़ा मज़ूरी जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बची सघनि। हिननि वधीक ॿुधायो त असांजो मोबाइल टीमूं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण लाइ ॻोठनि तोड़ी शहरनि में घर घर वेंदियूं। अवाम खे गुज़ारिश आहे त असांजे टीमनि सां तावन कनि त जीअं ई हर ॿार ताईं पोलियो वैक्सीन जी रसाई थी सघे को भी ॿार वैक्सीन पीआरण खां रहिजी न सघे। हिन चयो त जेकॾहिं पोलियो पीआरण खां को ॿार रहिजी वियो हुजे त असां ऐं असांजे टीम जे इंचार्ज सां राब्तो कनि। मटियारी में खबर शामिल क्यों था अजीज़ गुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ खैबर रोड हादसे में अधड़ोट शख्स फौत। खैबर क़ौमी शाहराह ते डाक्सन गाड़ी के ट्रक जो ज़ोरदार टक्कर के नतीजे में बशीर ख़ासकैली थड़े ते फौत। एक नीगरी 7 साला सीरत ख़ासकैली ज़ख्मी थी पई। मोटरवे पुलिस इतलाह ते पहुची अधड़ोट शख्स जो लाश ऐं ज़ख्मी के मटियारी अस्पताल पहुचायो। ॿुधाए पियो वञे त पीउ सन शख्स न्याणी जे ॾाज जो सामान हैदराबाद मां वठी ॻोठ अची रहियो हो त खैबर मोड़ वटि हादसो पेश आयो आहे। ज़रियनि मूजिबि खैबरानी पुलिस ड्राइवर खे ट्रक समेत तवील में वठी छॾियो आहे। फौत थियल शख्स शेर मोहम्मद ठोड़ा जो रवासी ॿुधायो वञे पियो। मटियारी में खबर शामिल क्यों था अजीज़ गुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले इंतज़ामिया मटियारी पारा ज़िले जे तारीख़ में पहिरियों भेरो मेनिंगो एंड ग्राफिक एक्सपो जो बाक़ायदा इफ्तिताह वज़ीर बाली सिंध मखदूम महबूब ज़मा ब्रिटिशा जे HT सूरी हाल में कयो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, SSP सैयद असगर शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खोरो,
डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर पीर गुलाम हुसैन, एडिशनल डायरेक्टर ज़राअत ज़मीर सरियो, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर ज़ुबैदा थईम, SHO ब्रिटिशा जावेद हयात पंवर ऐं ॿिया मौजूदा। एक्सपो में सोशल वेलफेयर खाते जे सहकार सां NGOs ऐं हुनरमंदनि पारां दस्तकारी जा 12 स्टाइल लॻाया विया, जिन में अजरक, झंडी, काशी, सिलाई वर्क, रंगनि सां भेल ऐं बेड शीट, केले मां ठहंदड़ बायोब्राडिक्स नुमाइला रखियूं वयूं। एक्सपो में बकरियुनि, भलोड़ बकरियुनि जा नसुल, कामोरी, गुलाबी, तोरी, चौपाई माल जी नुमाइश, साउथ अफ्रीका जे नंढे कद वारो पोनी नसुल वारो भगोड़ो अवाम ख़ासि तौर ते ॿारनि जी तवजो जो मर्कज़ रहियो। नुमाइश में भलोड़ नसुल जूं बकरियूं, कामोरी, बगी, तोरी, कारी टापरी, गोल्डन टापरी मौजूद हुयूं। झिरक मां ख़बर शामिल कयूं था। लखाडिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ त एक्साइज़ टैक्सेशन कंट्रोल ऑफिसर मोहम्मद जुमन मेमण सां इंचार्ज जो शिकायत तहसील इंसानी हुकूक खाते हुकूमत सिंध ज़िला ठठे जे अल्ताफ़ हुसैन तुंहिंजूं संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। इंसानी हक़नि जे थींदड़ ख़िलाफ़ वर्ज़ियुनि एक्साइज़ खाते तरफ़ां हलंदड़ मुहिम बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल। ख़बर मुताबिक़ मोहम्मद जुमन मेमण अल्ताफ़ हुसैन तुंहिंजूं सां मुलाक़ात दौरान चयो त असां ज़िले में हिकु मुहिम जो आगाज़ कयो आहे, जंहिंजी निगरानी ख़ुदि कंदो आहियां। ज़िले में टैक्स न पियारींदड़, ट्रांसफर ऐं रजिस्ट्रेशन न कराईंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ रोड चेकिंग जी भरपूर मुहिम हलाए रहिया आहियूं। गाॾी मालिकनि खे मशवरो ॾियां थो त हू ज़हमत खां बचण लाइ पंहिंजी गाॾियुनि जी टैक्स जल्द खां जल्द जमा कराइनि ऐं गाॾियूं पंहिंजे नाले ट्रांसफर ऐं रजिस्टर कराए कागज़ मुकमल कनि। हिन वधीक चयो त कागज़ पूरा न हुअण जे सूरत में गाॾियूं ज़ब्त करे गुरा दंड पिण लागू कया वेंदा। अल्ताफ़ हुसैन तुंहिंजूं मोहम्मद जुमन मेमण खे इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ियुनि बाबति मिलंदड़ शिकायतुनि मुफ़्त क़ानूनी मदद बाबति आगाही ॾिनी। कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम बाबति ॿुधाईंदे चयो त सिंध जो हर शहरी पंहिंजी शिकायत हिन सिस्टम तहत दर्ज कराए सघनि था। झिरक मां ख़बर शामिल कयूं था। लखाडिनो झिरकाई जे रिपोर्ट मुताबिक़ त PPMN सैयद अयाद अली शाह शिराज़ी मुतासिरीन वटि पहुची वियो। ठठे ज़िले जा माण्हू निंदण खां न आहिनि, नई वरी खेनि कंहिंजे आसरे छॾियो वेंदो। शिराज़ी ॿाहिरि हर ॾुख सुख में हितां जे माण्हुनि सां गॾु आहिनि। सोडालग ॻोठ रोशन पाताणी में रोशन पाताणी जे पुटु शफ़क़त पाताणी ॿियनि ॻोठाणनि सां मुलाक़ात खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सैयद अयाद अली शाह शिराज़ी चयो त ठठे ज़िले में पुलिस गर्दी क़ाइमु करणु न ॾींदासीं। बगड़नि खे रेडनि जो धराड़ बणायो वियो आहे। जेको ख़ुदि मुनशात जो कारोबार में मुलविस आहे उनखे CI इंचार्ज बनायो वियो आहे, जेको ख़ुदि हिकु क्रिमिनल माण्हू ऐं मुनशात फ़रोशनि जे सरपरस्तनि तौरु मशहूरी माणियल आहे। उनखे अच्छे कारे जो मालिक कयो वियो आहे, जेको जंहिं महिल बि चाहे कंहिंजे ॻोठनि ते घरनि ते चढ़ाई करे माण्हू मारे, ज़ख़्मी करे, गिरफ़्तार करे क़ीमती सामान ॻोठनि मां खणी खेसि कानून खां मथां करे रखियो वियो आहे। हिन चयो त कंहिंसां बि ॾाढाई करणु कोन ॾींदासीं। जेके माण्हू ठठे ज़िले खे पंहिंजी जागीर सम्झी रहिया आहिनि त हू छा बि कनि, ठठे जा माण्हू ख़ामोश रहंदा। हाणे उहो दौरु नाहे जो माण्हू ॾाढा आहिनि ते ख़ामोश रहंदा। हिन चयो त मुनशात फ़रोशनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी आड़ में कंहिंसां बि ॾाढाई थियणु न ॾींदासीं। हिन चयो त मुनशात त बंदि कोन थी आहे, रेट वधी विया आहिनि। मामूली ऑफिसर करोड़पति बणिजी विया। ज़िले में संदसि प्रॉपर्टियूं सभिनी जॻह ज़ाहिर आहिनि। हिन चयो त पुलिस जे ॾाढाइनि ख़िलाफ़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध खे लेटर लिखी सॼे सूरतहाल खां आगाह कंदासीं ऐं कोर्टनि में पिणु पिटीशनूं दाख़िल कराए राशि करपेट ऑफिसरनि खे वाइको कंदासीं। कंहिं बि हालत में ज़िले जे माण्हुनि खे पुलिस जे रहम करम ते न छॾींदासीं।